तुझे हिम्मत जी दाद ॾियणी पवंदी। बस बालू नहीं तो अच्छा बालू तरफलाश हुजन जंहिं पे हिम्मत न आहे उनखे जीअण जो को बि हक़ न आहे। असांजे गुनाह सज़ा असांजे बच्चे दी ॻाल्हि हाँ मां पंहिंजो जबड़ ही कंध कप जीत सघे थो पर कंहिं जाबिर जे अॻियां झुकी नथो सघे। अहिड़ा ज़ुल्म न कयो। बस रेत जो दलाल नथी खसे वठंदासीं। दोस्तों भाइरो ऐं मुंहिंजा सजणो चाचू हयात कोर्ट सगोरी में केस दाख़िल करे आयो आहे। तहां परेशान न थियो। ही ज़मीनूं चंद मुठियुनि में बंद आहिनि। उहे मुठियूं खोले असां ई मालिक थींदासीं ऐं पोइ पूरी सिंध में मिस्कीन मारूअड़नि ऐं ग़रीब सांघीअड़नि जी ज़बान ते हिकु ई नारो हूंदो। उहो नारो हूंदो जेको खेड़े सो खाए, 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 जेको खेड़े जेको खेड़े जेको खेड़े जेको खेड़े सुहिणा माण्हू ॿियो बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू। अदब हया जा आहिनि खज़ाना भलो मियां अदब हया जा आहिनि खज़ाना अदब हया जा आहिनि खज़ाना भली करे वो यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में हो सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में सुहिणा माण्हू।
टोपी अजरक पट को कुहाड़ी भलो मियाँ टोपी अजरक पट्टी को कुहाड़ी टोपी अजरक पट्टी को कुहाड़ी आहे असां जी सुञाण प्यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू मास्तर हयात ये दिलदार जो यही अरदायूं रहियूं न मूंखे लॻे थो त हिक न हिक ॾींहुं ही हिन ॻोठ मां तड़िजी वेंदो। छो रेसलाल खान छो आखिर छो? 2 मिंट चाचा 2 मिंट पहिरीं ॻाल्हि त ही ॻोठ असांजे अबनि ॾाॾनि जो आहे अबनि ॾाॾनि जो। चाचा असां रेस लाल खान जे कड़े ते कोन वेठा आहियूं न ही रेस लाल खान जो ॻोठ ॾेला जो रेस लाल खान हीअं असांखे उथारींदो। हिनखे मां थो ॿुधायां त ही ॻोठ कंहिंजे कड़े ते ॾियल आहे कंहिंजे कड़े ते न खान न पर बाबा साईं न फिरोस थधो थी बाबा वेही रहो वे बाबा वे तू भी वेही रहो। इन्हीं माठ त असांखे मारियो आहे हर ॿिए ॾींहुं दिलदार जी असांखे खेस बर्दाश्त करणी थी पए। रेस अब्बा जे मथां हथ खण अथसि इन जो असांखे ॾोह ॾंड घुर्जे। हा दिलदार हाणे छा थो चईं? रेस पहिरीं ॻाल्हि त मां ॾोही न आहियां ॿी ॻाल्हि त तव्हांखे सभु ख़बर आहे त जिते होतू हुजे उते हुल न थिए। सॼे ॻोठ खे ख़बर आहे त हू पहिरें नंबर जो फॾाई आहे। दिलदार बस ज़ुबान खे लगाम दे ज़ुबान खे बस 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 मिरल एक लफ्ज़ भी अॻिते न। तूं छा थो सम्झे पाण खे? हिक फूक ॾिनी मां न उॾामी वेंदी निड़ीअ ते लत हीअं जो मन टोड़ींदो थाए। खुरड़ी हिक आण ते हिक खुरड़ी तूं असांजी मुंडीअ ते लत रख दे। ना बा दिलदार वे बाबा
अजायो जज्बात में अचण जी का बि ज़रूरत न आहे। अदा वॾा जे दिलदार ईअं ई ॻाल्हाईंदो रहियो त पोइ हिननि खे का वणींदी। मास्तर हयातक, मां तव्हांखे हिते फ़ैसिले लाइ घुरायो आहे, छेड़े लाइ न। छेड़ो ई करिणो अथव त ॾियां हिननि खे बि इजाज़त त वञी निबिरी ऐं पोइ अचो। रैस बाबा असां त वॾो फसाद चाहियूं ई कोन था। रैस बाबा तूं वॾो आहीं, तोसां कूड़ कोन्हे। जेकॾहिं ॾोह दिलदार जो हुजे त पोइ मां हुनखे चवां, ही त मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। दिलदार खे इहो होतू पियो उकसाए। हा मास्तर, मूंखे तुंहिंजी ज़बान जे मथां एतबार आहे। ॿुधाए असुल हक़ीक़त छा आहे? वॾेरा, मां स्कूल में वेठो हुउसि। दिलदार त वीचारो पंहिंजे रस्ते सां परे खां ॾिठुसि त होतू पियो अचे ऐं उन पोइ दिलदार खे चयो, हलाड़े बग़ैर ताई तुंहिंजी लाइ मुर्सनि जा टोप निराड़ थे ऐं रनू वतन घुमंदियूं। गुत्था लफ़्ज़ तो ॻाल्हाई हो तू। अॼु मां तुंहिंजो उहो शर कंदुसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदे। लफ़्ज़ तो ॻाल्हाई गंदा समझोड़े तो चुप। अति पर अति लफ्ज़ को ॻाल्हाए क्या चालू हिन कुत्ता लफ्ज़ ॻाल्हाए हिनखे साह मां खे छा थोड़े सॼी ज़िंदगी हाणे मंडकाए थो हल। तू लफ़्ज़ तो कढे चाचा मां चवां तो छॾ। सच चवण जो ज़मानो ई कोन्हे। असांखे सच चओ जूं को लॻे वञे। रेस इहा त अबा जी आदत आहे, रुगो वते तो वातण दो। बाबा जे करे आदत अथसि त पोइ उनखे ॿेली सम्झाए छॾियो त इहा आदत जेका आहे न पंहिंजे घर में पंहिंजे रनुनि खे वञी सम्झाए, ॿाहिरि न इहा बकवास कयईं त पोइ दिलदार जहिड़ा मुड़ुस मुंडी मरोड़े छॾींदसि। मास्तर थे पर अञा ॻाल्हाइण कोन सिखे ॻाल्हाइण। बस मीरल बस, इन थोरनि ॻाल्हियुनि ते वञी थो माण्हू परे पए। बाबा जेको थियो सो दरगुज़र कयो, उथो पाण में भाकुर पायो। शाबाश उथो। न रेस न, असां ठाह कोन कंदासीं। अब्बे जी बेइज्जती जो पलांद वठंदासीं, पलांद। ॻाल्हि ॿुध, रस्तो खुलियल थई। जंहिं वक़्त जंहिं महिल दिल चवई न हलियो अचजांइ, दिलदार तुझे साम्हूं हूंदो। दादने बाबा दुश्मनियूं वेढ़ाई वीरान करे छॾींदियूं आहिनि। बाबा हाणे जेको थियो सो गुज़रियो, उथो पाण में भाकुर पायो। शाबाश मास्तर उथ बाबा, दिलदार खे उथारेसि। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि ॿई थोरियूं ॿुधी छॾियो, हाणे जेको बगराई कंदो उन खे ॻोठ मां लड़ायो वेंदो। उथो बाबा, मास्तर बाबा दिलदार खे उथारेसि। उथो बाबा, शाबाश तव्हां बि उथो। दिलदार पुट
अरे यार मुझी अच्छी दाढ़ी की तरह उठ मुझा बाबा हूँ हमें चवणी या त जेको मुड़ियो सो जुड़ियो बाबा जेको मुड़ियो सो जुड़ियो चाचा तुझे करे तुझे अच्छी दाढ़ी जे करे जर जो ठक तो बजा। अरे यार जेको मुड़ियो सो जुड़ियो अच्छा तो जो भले बागुर पायो पाड़ में क्या बात मास्टर दिलदार के समझा मास्टर दिलदार के समझा तो होश में रहे ऐं ई आसमान में उड़ंदो रहियो न त हिक ॾींहं जी पट पवंदी ऐं को सहारो ॾियण वारो बि कोन हूंदुसि। बस रे से तुझे करे असां कोन था पुछूं बाकी दिलदार बाबा जी दिल ते बेइज्जती कई आ। बाबा साईं इहा सरासर तमाम दादन वारनि सां नाइंसाफ़ी कई आहे। अदा वॾा तव्हां जी ने डर दिलदार वारनि खे मथे ते चाढ़े छॾियो आहे मथे ते। घबराए न खान न घबराए इन्हें दिलदार जे सीने ते बंदूक रखी फायर करण जी इजाजत तोखे मां ॾींदुसि। ऐं दादन वारनि सां गॾिजी वञी इन्हें मास्तर ॾे हयात खान जे घर खे बमन सां उड़ाए अचिजो। मौला जाने इहो वक्त अलाए कॾहिं ईंदो अलाए कॾहिं ईंदो। छड़ो हिक चक्कर इन गरीब हारन खां ये शनाख्ती कार्ड कढी या सरकारी जमीन पंहिंजे नाले कराया जेका सरकार इन्हनि खे मुफ्त पई ॾे। बाबा साईं दिलदार जे हूंदे तव्हां जो इहो ख़्वाब अधूरो रहिजी वेंदो। ऐं मार पए ने मास्तर खे वते तो सभिनी ॻोठाणनि खे पंहिंजो हक़ विड़ी वठण जूं पटियूं पढ़ाईंदो। ही आखिरी चक्कर मां मास्तर ऐं दिलदार खे रिआयत ॾिनी आहे। जी अञा बि न मुड़िया त पोइ उन्हनि खे सबक सेखारण लाइ तव्हां ॿिन्ही खे इजाज़त मां ज़रूरु ॾींदुसि। भला बेगर ताई तुझी ले मुर्स माण्हू पिया न खटनि ते ऐं भेड़िया वतन था बाज़ारूं घुमंदा हाँ बाज़ारूं। अबा दे खबर खैर ताई। जी हाँ मां खैर थियो। शुक्र थी मुंहिंजा रब अल्लाह करे सदाईं खैर हुजे। अड़े मुंहिंजा मोभी पुट मुंहिंजे बेइज्जती जो प्लान वठी आयो न। ए शुक्र कर शुक्र जो ठा थी वियो आ घणे में कोन प्यासी न त अलाए छा थियो आ। तू मत कर मां ॾिसां थो कुंथर पुटनि खे त फ़ैसिलो कराया। ॻाल्हियूं कोन थियूं बाबा रेस ॿिन्ही धुरियुनि खे भाकुर पाराए छॾियो। अरे छा करे बाबा असां त कोन पिया मञूं पर रेस जे मुंहं खे ॾिसी असां माठ कईसीं। अरे तुक त अरे तुक त लाख लानत तई छो ची छितो थियो आ खुदा ची छितो कयो तई कुछ होश कर हो तू कुछ होश कर। तू मत कर मां ॾिसां थो कुंथर पुटनि खे फ़ैसिलो कराया। अरे जेकॾहिं पियो तव्हांखे प्लान न करिणो न कयो आहे
पर फैसले में उती हलिया अचो अड़े घटि में घटि ए मास्तर हयात दिलदार जे दिल में ख़ौफ़ जी डीबी किते वॼा न पई पर न मूंसां गॾु तव्हां पंहिंजो बि कारोबार कराया अड़े ही वठ अदा छॾियो बाबा खे हलो हली अंदर वियो जे हिते वेठासीं न त बाबा घणी थाप कंदो अड़े मां थाप थो कयां हेॾे अल्लाह नत दे पड़े थाप थो कयां तोड़े गुल थो पगी हां अड़े निकिर हल निकिर ॿाहिरि थाप थो कयां हां थाप थो कयां हां तव्हां सभिनी खे जेकॾहिं असां हिते घुरायो आहे उन्हनि में तव्हांजी भलाई आहे हा तव्हां सभिनी जी भलाई आहे मां सच थो चवां चाचो हयात वकील सां मिली आयो आहे चाचा साईं बाबल तव्हां सुस्त न थियो तमाम जल्द असां सभिनी खे पंहिंजी पंहिंजी ज़मीन जा टुकड़ा हूंदा ऐं कागज़ हूंदा असां ज़मीननि जा मालिक हूंदासीं हाजी खमीसे खे वठी ॾिनो चाचा चाचे खमीसे खे भी ज़मीन वठी ॾींदुसि इंशाअल्लाह ताला तव्हां सभिनी खे ज़मीन वठी ॾींदुसि इंशाअल्लाह ताला अल्लाह सुणाई कंदी अदा उहो तॾहिं जॾहिं रेस पेर खोलण ॾे न रेस तमाम ॾींगो माण्हू आहे बशकी कंहिंखे कोन कंदो आहे भाऊ दिलदार रेस ॾींगो माण्हू अदा लखाना रेस जो छा हूअ बि ज़मीन सरकारी आहे ऐं हुकूमत ग़रीब हारनि में उहा ज़मीन सस्ते अघ ते ॾियणु चाहे थी पोइ रेस छा कंदो चाचा हाणे देर न कयो बिल्कुलु देर न कयो ढोर ढगा खपायो जे वटि बि 4 पैसा आहिनि ऐं सुखियो सताबो आहे ॿिए जी मदद करे जेकॾहिं ज़मीन पंहिंजी थी पई न पोइ इहे ढोर ढगा बि असां वठी सघंदासीं माल मता बि वठी सघंदासीं जेकॾहिं वॾेरो ठगीअ में ज़मीन फॿाए वियो पोइ माल मता छा थींदो माल मता जो कुझु बि न थींदो पेट बुखियो रहंदो सभिनी जो पेट बुखियो रहंदो अदा लखाना मुंहिंजा भाउरो मुंहिंजा साथी मां मुख़्तियार कार सां मिली तव्हांजा इहे सभु सर्वे नंबर पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां जेके सर्वे नंबर जंहिंजे बि नाले ते हूंदा उहा ज़मीन उन खे ई मिलंदी तव्हांजे शनाख्ती कार्डनि जूं कापियूं तव्हांजी दरख़्वास्त सां गॾु इहे मां वकील खे ॾेई आयो आहियां ऐं इहा ॻाल्हि न विसारजो सुभाणे न ॿिए ॾींहुं असां सभिनी खे कोर्ट सगोरी में जज साहिब घुरायो आहे इंशाअल्लाह असां सभिनी खे मालिकी जा कागज़ मिली वेंदा फतह पंहिंजी थींदी हक़ जी थींदी सच जी थींदी लॻे त कोन थो रेस या ज़मीन तव्हांखे ॾींदो अजायो हिन मास्तर जे आसरे ते इहा ज़मीन हर पे खां बि खसराईंदो मां थो चवां सेकंडनि में तो टर न त कुत्ते वारो पट्टो गिच में ॿधी रेस जी चावट सां ॿधी थो हल मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो तव्हांखे इन सरकारी ज़मीन जा मालिकाना हक़ वठी ॾियणु इहा मुंहिंजी ज़िमेवारी आहे मास्तर हयात जी ज़िमेवारी बाक़ी इहे पंहिंजा शण ते कंहिं ॾटण ते कंहिं रेस जे वाठे जे हवाले न कयो नई रेस वठो वञ पोइ ॾिसो त हीअ ज़मीनूं असांजी यो बाबल साईं तव्हां खणी केॾी बि कोशिशि कयो इहा सरकारी ज़मीन तव्हांखे हथ कोन ईंदी बाबा छो त मास्तर हयात स्कूल जे ॿारनि खां पोइ हाणे ॻोठ जे हरनि खे पढ़ाइणु शुरू कयो आहे अदा वॾा इहो मास्तरो ऐं दिलदार तव्हांजी ॿोली कोन सम्झंदा असांखे हुकुम कयो इन्हनि खे लकड़ वांगुरु तव्हांखे सिधो करे ॾियो हा बाबा साईं चाचा जानी सही पियो चवे जेसि ताईं मस्त उठ जे नक में फूलो नाहे पवंदो हू पंहिंजो ॾाटो हेठि नाहे लाणींदो उन खां पहिरियां जो इहो मस्त उठ
इज्जत के लताड़े अगते निकरी वने। इजाजत ॾियो बाबा साईं। उन्हनि जे नक में भूलो टंगुनि में डावण विझी तव्हां जे अॻियां अची उछलायूं। तव्हां जे अॻियां मूं पंहिंजा ही वार उस में अच्छा नाहिन कया फैरोज। फैरोज हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त निखट जानवर ऐं अर्दे इंसान खे पंहिंजनि कदमनि में झुकाइण लाल खान बख़ूबी ॼाणे थो। केतिरा दफ़ा तोखे चयो आहे त ॿारनि खे गॾु खेॾे मिटी मिटी न कंदो कर। सॼो पाण खे धूड़ में करे छॾियो अथई। माण्हू था खिलनि ॻोठ वारा असां सभिनी ते। अड़े मुंहिंजी त तुंहिंजे लाइ जान बि हाज़िरा। रुपयो छा आहे? ईअं थो मिटी मिटी न खेॾंदो कर। रुपयो न 10 रुपया थो ॾियां। ना रुपयो रुपए खां वॾो आहे। 10 रुपया अथई। 10 5 हिकिड़ा 5 ॿिया 10 रुपया। 10 रुपया अरे फाड़े छॾी। छा कई? हेॾो रुपयो उहो थींदो आहे 100 रुपयो ॻाढ़ो न। हल हल घर हली ॾियां थो। अड़े तूं मूंखे ॾाढो प्यारो आहीं। मां छा कयां? हाणे घर हल हल न। हा रुपयो हलिया वठूं था। हलिया हाणे जी अम्मा हाँ दाएं धोई के जल्दी। सेंस थी न। घिटन हुयो कोरड़ियूं कंदो त जे रुपयो ॾे। रुपयो 10 जो नोट नमाज़ फाड़े फिटी करे छॾे। हाणे तुंहिंजो 100 जो नोट ॾे। तो वॾो रुपयो। हल हल तूं बि हली जल्दी कमु चलाए। हल वात पटी भोलड़ी। चाची चाचा ना आयो आहे छा? अब तोखे तो खबर है चाचे जी स्कूल खां पो वठ जे हारिन के वते तो सबक दींदो त पंहिंजा हक वठो। चाची ॻोठ जे अबोज माण्हुनि में बि सुजागी आणण बि त लाज़मी आहे न। बा सोटरे अब अदा वारन के समझाए कोन तो बाकी वते तो ॻोठ वारन के पढ़ाईंदो। ओ चरी छोकरी ॻोठ वारा बि समझी वेंदा। सुत थी समझी वेंदा। अरे यार दिलदार अलाए को मुखा कड़ा गुनाह थिया जे इहे निभागा अजी मुझे भर पई कौन सुधरंदई। दादो जी यो
अरे चाचो अलाए पाण कीअं हलंदो आहे जेको आहे न खोड़ सुंदर इनके चक्कर खाराइणो पवंदो हल वट 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 ओए 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 बस हाणे चक्कर खाधी लव हाणे बस खोड़ हाँ वडो वडो नहीं तो कौन ॾींदी हाँ तो खबर नहीं घणो तो घुरे 100 रुपयो हाँ वियो 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 चाची दिया मां चाचा साईं सॼी दुनिया जा ॿार पढ़ाए छॾी ॻोठ में बि ॿारनि खे तालीम ॾे पियो ही दरवेश मूंखे सुधारे ॾे ऐं पढ़ाए ॾे पोइ मञाए त तूं पुराणे जुग जो मास्टर आहीं ऐं ॿी ॻाल्हि हिन दरवेश खां मिटी मिटी रांदि छॾाई दिलदार ठीकु आहे त पोइ मास्तर हयात जो बि यार तोसां वाइदो आहे हाणे मास्तर हयात तव्हांजो चाचो न पर मास्तर थी ॾेखारींदो जे हिन दरवेश खे अॼु खां पोइ मिटी रांदि न छॾाई त पोइ मां बि यार ॿार पढ़ाइण बसि करे छॾींदुमि ना ना विची 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 अॼु खां पोइ ॾिस तो मूंखे बि पाण जहिड़ो थो करे हाणे रांदि कंदे वरी मिटी ना ना मिटी ना पुपी 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 वजा पुपी वरी ये नओं मसलो पैदा करे छॾी ॾिसे कोन थो पू 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 मथे में सूर विझी छॾींदो आयो थी सभागो पुट तुम्हारे पींगे में सिधो पयो हूंदे ऊंधो अबा दिलू न्यापो दी वियो आहे न्यापो अरे तू तो चुप कर पूरी ॻाल्हि त ॿुधण दे ना 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 पुपी पुपी ना ना ई माठ कोन कंदो तू ॻाल्हि कर पूरी ॻाल्हि कर दिलदार जेकॾहिं तूं हिनखे चवंदे त कोन बुड़ंदे तूं माठ अबा वजा 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 ना ना तू ना अदा 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 तव्हां ॿिन्हिनि खे रेस हींअर जो हींअर घुरायो आहे रेस असां ॿिन्ही खे हींअर जो हींअर घुरायो चाचा इहा ॻाल्हि सम्झ में अचई थी दिलदार पुट मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में इहा त उते हलण खां पोइ ख़बर मास्तर हयात बाबा मूं तव्हांखे हिते इन करे घुरायो आहे त हुकूमत जेका सरकारी ज़मीन सस्ते अघ ते हारनि में विरहाए पई उन्हनि मां तव्हां पंहिंजे हिसे जा 5-5 एकड़ भली रखो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो त हारी ॼाणनि असां ॼाणूं उन्हनि ऐं असांजे विच में तव्हां या टंग न अटकायो रेस लाल खान तव्हांखे त मौला गंज ॾिनो आहे
तव्हांजी त एतिरी ज़मीन आहे माण्हू सॼो ॾींहुं घुमे त बि पूरो न पई सघे पोइ बि एॾी बुख बाबा छॾियो हाणे हिन बुख खे बस हयात खान बस इहा वञी हिदायत भरी पटी वञी स्कूल में वेही ॿारनि खे पढ़ाए असांखे न न ऐं हा पंहिंजो इहे पटियूं ॻोठाणनि खे पढ़ाइण छॾे ॾे मास्तर छो रे छो था ग़रीबनि जो हक़ कंहिं ग़रीब खे 2 एकड़ त कंहिंखे 4 एकड़ हिसे में अचे पई बाबा उन में बि तव्हां अखि विझी वेठा एॾो ज़ुल्म चङो न आहे एॾो ज़ुल्म चङो न आहे ॾिस मास्तर जॾहिं असां तव्हांजो हक़ नथा मारियूं त तव्हांखे बि बाबा पंहिंजी ज़बान बंदि रखणु घुरिजे न हिन ॻोठ जे चङे हुअण जे नाते मुंहिंजी इज़त करणु तव्हांजे मथां फर्ज़ आहे थिए थो लाल खान जेकॾहिं चङा आहियो त पोइ चङे थियण जो फर्ज़ अदा कयो बाक़ी कारून जीअं खज़ानो पंहिंजे कच्छ में रखी न वियो बगल में कढी छॾींदो कर दिलदार ते हथ खणण वारा जीरा न आहिनि रहिया लाल खान जेकॾहिं दिलदार तोखे अखि ॾेखारी न त पोइ दम धड़ियां हवाले थी वेंदी बस बस दिलदार बस बाबा साईं साम्हूं एतिरो ॻाल्हाइण जी कंहिं बि गुस्ताखी न आहे कई जेतिरो तूं करे वियो आहीं पोइ ज़िंदा बीठा आहियो इहो इन जे करे जो बाबा साईं तव्हां मथां महिरबान आहे दिलदार अदा वॾा जे साम्हूं अखियूं खणण वारे जूं असां अखियूं कढी छॾींदा आहियूं ऐं वॾे वात ॻाल्हाइण वारे जी काकड़े खां ज़ुबान कढी कुत्तनि खे खाराईंदा आहियूं कुत्तनि खे इहे ज़ुल्म तव्हां उन्हनि ग़रीब हारनि जे मथां कयो था जेके ग़रीबी ऐं मुफ़लिसी जे ख़ातिर तव्हांजा ग़ुलाम बणिजी विया ग़ुलाम हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं को ज़र ख़रीद ग़ुलाम कोन्हे तव्हांजे साम्हूं दिलदार बीठो आहे जंहिंखे ॾिसी दुश्मननि जा दम परवाज़ थी वेंदा आहिनि इन करे मां तव्हांखे सलाह थो ॾियां दिलदार सां दुश्मनी विहारण जो ख़्याल तव्हां टई दिल मां कढी छॾियो मां दिलदार आहियां ऐं मूंखे दिलदार ई रहण ॾियो रह असांखे धमकियूं न ॾियो हिते तव्हांजे दॾे ते असां धमकियूं ॿुधण कोन आया आहियूं मक़सद जी ॻाल्हि कयो त असां वञूं मक़सद साफ़ ज़ाहिर आहे मास्तर तव्हांखे हिकु चङे हुअण जे नाते मां सम्झायां थो त ॻोठाणनि असांजे विच में निकिरी वञो ऐं हा मास्तर हिकिड़ी ॻाल्हि कल्ह खुले ॿुधी छॾ मुंहिंजे हूंदे इहा चङ मुड़सियारी पग पंहिंजे हिन सिर ते रखण जी कोशिश न कर त किथे पग खां अॻु में इहो कंध न कपिजी वञे रह बाबा मां चङ मुड़सी जी पग बदलण कोन थो चाहियां बस इन ग़रीब हारनि ऐं मज़दूरनि जो इहो जेको आवाज़ आहे इहो उथारण
उन जो साथ ॾियण लाइ मां पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे छॾिया ऐं मरी वेंदुसि पर कोन मुड़ंदुसि मारियो बि दे मास्तर न ही कंध कपजी थो सघे थो पर कंहिं जाबिर जे अॻियां झुकी नथो सघे। मास्तर ए मास्तर नई कंध खे असां झुकाईंदासीं असां। हाणे जेकर इहो कंध असांजे कदमनि में चुकी पंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ैरात न घुरे त मां बि लाल खान जो पुट ई न आहियां, लाल खान जो पुट। जेकॾहिं आहीं लाल खान जो पुट त सुभाणे न ॿिए ॾींहुं कोर्ट में हाज़िरी आहे। मां चाचा साईं सां गॾु ॻोठ जे हारिन खे कोर्ट वठी वेंदुसि। अची रोके ॾेखारजांइ फिरोज खान, अची रोके ॾेखारजांइ। जेकॾहिं तूं लाल खान जो पुट आहीं त न त पंहिंजी माउ खां इहो ज़रूर पुछजांइ। तूं कंहिंजो तुख़म आहीं, कंहिंजो तुख़म आहीं। न फेरोज न पिस्टल कर न फेरोज न। न दिलदार न बाबा न। हर मसले जो हल गोली न हूंदी आहे, न आहे होती गोली। हिनखे हिट कर। बाबा साईं न, दिलदार मूंखे कार ॾेई हितां ज़िंदा नथो वञी सघे न। फेरोज फेरोज इहो तोखे सुभाणे सुभाणे को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं इहो साबित करिणो आहे त तूं ई लाल खान जो पुट आई। तूं ई ॿुधाए रेस जो ॿियो रांदि किथे आहे? सूबेदार हिकु त मूं चोरी न आहे कई, जे चोरी कया बि आहे तोखे न ॿुधायां। तो चोरी कई आहे या न, पर तोखे चोरी बासणी पवंदी। मूं चङनि भलनि खे भञी भोरा भोरा कयो आहे त पोइ तुंहिंजी छा औकात आहे? सूबेदार दिलदार तुझे भुलण जो न आहे। भल ज़ुल्म जूं सभु हदूं पार करे वञ, पर दिलदार तुझे भुलण जो न आहे। सूबेदार के इहा कानून जी वर्दी पाते थई त इन जी इज्जत रखण भी सिख। जे मुहाफिज आहीं त मुहाफिज बणजी रहो। कहीं रेस जो दलाल नथी कहीं रेस जो दलाल। बस बस ज़बान बंद रख। सूबेदार हथ हेठ कर।
तू तो कानून में नओं दाखिल थियो आहे। मां तुझे इन कानून जा हेॾा थुल्हा किताब पढ़िया है, किताब पढ़िया है। कई तो जड़ा ऑफिसर मुझी बेंचुन ते पढ़ी विया आहिनि। तू सूबेदार वसीम की तो कानून सिखारे। तोखे मां इहो सुभाणे कोर्ट में ॿुधाईंदुसि त असुल कानून आहे छा। रईस सां मिली करे जेका डांदनि जी चोरी जी साज़िश कई आहे, सूबेदार उन्ही जा समूरा पक्का सबूत मूं वटि आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि बि कंड खोले ॿुधी छॾ। सुभाणे कोर्ट सबूरी में जज साहब जे साम्हूं जेकॾहिं तुंहिंजी इहा वर्दी लाराए नंगो करे घर न बीड़ो कयो त पोइ मास्तर हयात मुंहिंजो नालो न आहे मुंहिंजो नालो मास्तर हयात। सर 2 मिंट शायद 2 मिंट। सर पुट हिम्मत न हार जाए। मुझी हड्डियूं त कमज़ोर आहिनि, पर हाणे मुंहिंजी ताक़त तूं आहे ऐं हक़ जी राह में जंहिं बि आवाज़ उतारियो आहे उन्हनि सां अहिड़ियूं ॾाढायूं थींदियूं आहिनि। मुंहिंजो फिक्र छॾियो। सुभाणे सुबुह जो हर हाल में गोठ जे हारिन खे गॾु करे कोर्ट वठी वञो ऐं उन्हनि ग़रीब मिस्कीन हारिन खे उन्हनि जा हक़ ॾियारे रईस लाल खान जे मुंहं ते मोचड़ो हणजाए, मोचड़ो। हा पुट, मज़लूमनि खे उन्हनि जो हक़ ज़रूर मिलंदो ऐं इहा ई तुंहिंजी मुंहिंजी फतह आहे। चाचा साईं सिज उभरण साईं ॻोठाणनि खे साण करे कोर्ट जो रुख कजो। अलाह तव्हांजी भलाई कंदो, अलाह तव्हांजी भलाई कंदो। इंशाअल्लाह, इंशाअल्लाह। बेशक मुंहिंजो मौला जो सहारो आहे, अल्लाह जो सहारो। नस्रुम मिनल्लाह फतेहुन करीब। फतेह असांजी थींदी चाचा साईं, जल्द असांजी फतेह थींदी। पोइ हर मज़लूम जी ज़बान ते हिकिड़ो ई नारो हूंदो, जेको खेड़े सोई खाए। हा चाचा साईं, जेको खेड़े सोई खाए। सचो आहे मुंहिंजा बच्चा, सचो आहे। बेशक जेको खेड़े सोई खाए। सर परावन फनन में छो था पो ओड़ो कानून ॼाणियो तो किथे गीची में न पजी वञे। जमादार सच पे चवी। सोई खाए, सोई खाए। हेलो लाल खान। हाँ लाल खान, मास्टर विची में पइजी वियो आहे। दिलदार मां हथ कढां थो। ठीकु आहे, पर जो को ॾींहुं ऐं जो की राति तरसायोसि। पर छो? छो सां तुंहिंजो कमु न आहे। तोखे पंहिंजे वफ़ादारीअ जी क़ीमत मिली वेंदी। सिर्फ़ अॼो को ॾींहुं ऐं राति पाण वटि रखेसि। हयात कुझु न कंदो, ये सिर्फ उनजो कूड़ियूं बपकियूं आहिनि, कुझु बि न कंदो। ठीकु आहे रईस लाल खान, ठीकु आहे।
upo wado heto wada tabini te to te dira tabini te dira ma te da मोलू ये ढलनो सौदा नोट किथे चले दे हाथ विच अरे छोड़ सुचारिया चरिया कढ़ाई न कुट लेकिन मैं कुटे न अथा को मत गयूंगा बाबा चरिया छोड़ से गाल बुध मोलू ये ढलनो गाल बुध बुधा किए पे मैं कठे दा दियो सौदा नोट कड़क कड़क चंगा पीछे जल्दी करता है को नशा पता करूं हां बाकी गाल ठठी के थी वने जल्दी कर ले ओ दा मोलू ये दा ढोलू आव न वनी से ना गाल न मैं थोड़ा थे खड़ा तू वन हां ठीक है पीछे देखी तू दुगा बाबू जी दरवेश ओ दरवेश कितना रुपया चाहती बैठे हाय 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 ना दिखे जो हाय 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 ओ दरवेश इदे यो हिकड़ा दे ए दू घन दू ना यो प्यो हेतो तो वदो प्यो हाय 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 चलिया नखा को नी इदे देख कितना वड़ा थी जा इधर देख पैसे देना ना पैसे देना काटे फिट ठीक है पैसे दे पैसे ना बच्चा पैसे दे अरे तू ला दरवेश अरे tengah batal ini tadi nah gitu खान pada kita berkush tinggal kede अरे दरवेश को कुछ ख्याल कर दिया था इतना वगे अरे अरे न थोड़ी इतनी हनी याद है बहुत बोन कौन कपे सौदा नोट ते कुआया आखिर ब्याह बांध भाई क्या कितनी अरे बूथते दो पोंटल में ठई को मेले ते बाबे दई क्या खिलता भाई तू हां इकरा लगा बापे दा यार हां अब रामोनी चाहिए अल्लाह मौत बहुत नहीं जोती हत्ता तका ये दे हट वदे अगे मिट्टी के दू मिट्टी ट्राई कलाक में का तूतड़ी वजवाई थी मौत पर ये ढाल पे के न टी अदमल ढोलू के दे वने यार चले आमीन चले तो खुले चल 100 रुपया घिन दास 100 रुपया ठगी ना करे नहीं चरिए ना अरे हुड़े हालत तने सदै पादरा च मौत में तुल्ला बाला करे पोइते निभागा
इमड़ा ओए इमड़ा अरे को मुके सहारो का देंगे भागी होट होट वो सहारो कर मौता तो सही मुखे कड़ो लाचार पियो है जो तो जड़े जने के सहारो दिया वो आ तो अल्लाह कदा या खट छ अरे खट्टा चलिया हां खट्टा चलिया मार का पावे लाचार वे लहण जो है ना उथी मुआ जड़ा तो माता जी खट गया मरी गया घर जी बकार वाली हिन जी को मोई की संभाल कर उथी उथी दिलदार तो के झलियो हम ना ते इते ही पियो हुज जाए ना उठ जा पर ना तो के किथे तो आराम अचे जरूरी हुई उथनो हाने खाधई न धिको आसार में विझी छडियो थई हाने ते पियो हुज जाए पहिरी सहारो दिया न तोखे तो को नांग तो कोन पोकाए हाने मर ते तू वरी ना उठ जाए जे किरे न हाने आ कान उथारींदी सही लाचारी कोन पिया मुके बाबा 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 मास्टर पटको सभा धूड़ थी धूड़ धूड़ सभा धूड़ बाबा अरे भला बेगे ताई तो जी ले मास्टर जा पटका बे ए परा इज्जत लांदे एडो खुश नथी ए होत ए पंजी इज्जत जो ख्याल कर ए अल्लाह डाढो थई हा ए बड़ा होत के इज्जत वाली पट्टियो न पड़ा मां खूब जाना था पराई इज्जत किए लाजे पंजी टोपी किए बचाबी शर्म कर कुछ हया कर बाबा ओ बाबा तू अम्मा के छड तू यो पुछ त सा मास्टरी टोपी किए धूड़ केसी हेड़े दादन पुत्र पादा वाह बाबा जे मास्टर के जरूर भी पितो होंदो न त बुढ़ी मरंदो बुढ़ी अरे बेगर ताई तो जी ले अरे मास्टर के भी बुढ़ना जेड़ो करे जेड़ो हां है ना गालाई चोर तो गालाई याते मोह मन्याती तुम दिन वक्त सखम रसियो है पर खामोशी सा सखम नासुर थी तो है गाला हयात गाला कुछ तो गाला गाला सा दिल जो पार घटती तो है दिल सूरज का बची गया है गाला कुछ तो गाला है अच्छा गालाया अभी ना केड़े मुंह सा गालाया दिल जे पार बंदी गाली नहीं अरे दिल तो सड़ी रखती हुई मीना मुके खबर कान हुई अरे कान हुई मुके खबर त के सच जे मुके गालण ते एडी वडी सजा मिलती एडी सजा हिम्मत का कम वठ जेकरे तो ही हिम्मत हारी असा जो छाती दो असा जो एक अल्लाह जो सहारो यो तुझो अब हो तो मानी खड़ी जा क्या भैया केड़ी मानी बाबा हाणे तो भूखे खत्म थी गई ता काई बाबा ये त न चओ हयात हो त आहिनी जालिम हुन जो रवियो ही एड़ो है उनन मथा दुख करण में तोखे छा मिलंदो अमीना जे जालिम आहिन त मु मथा जुल्म कना मुझे जिस्म जो पुटियूं करे छडेना कभी मां के माया कोन जा पर उनन त मुसा एड़ी छुट कई आ एड़ी छुट कई आ जो हाणे मां कंधु मथे करे हलण जहिड़ो न आहियां अमीना कंधु मथे करे हलण जहिड़ो न आहियां न हयात न तू तो वरी भी सुरखरू आही उना तुझी ने पर पंहिंजी
पंहिंजी इज़त लाथी आहे पंहिंजी। अमा रहमत जी बाबा। हीअ मानी खे छॾ, तूं चांहि ठाहे खणी अच। हाँ मुंहिंजा मिठा बाबा, मां जल्दी तयार करे खणी अचां। अमीना सच चवां, दिल त चए थी ख़ुदकशी करे छॾियां, पर ख़ुदकशी बुज़दिली सां गॾु शरीयत में भी हराम जो मौत आहे। इहो कमु कोन कंदुसि। हाणे मां हक़ सच जो आवाज़ बुलंद कंदुसि, उन्हनि माण्हुनि में शऊर पैदा कंदुसि, उन्हनि माण्हुनि खे ॿुधाईंदुसि त हम आवाज़ थियो ऐं इहो ई नारो हणंदुसि त जेको खेड़े सो खाए। अलाह तव्हांखे पंहिंजे इरादनि में कामयाब कंदो। ऐं उनखे पुठियां मुंहिंजो इहो ई नारो हूंदो, जेको खेड़े सो ई खाए। जेको खेड़े सो ई खाए। वाह मीना वाह, अॼु त मुंहिंजी हिमत वधाए छॾी। जेको खेड़े सो ई खाए, जेको खेड़े सो ई खाए। दिलदार जंहिं मक़सद लाइ तूंखे बंदि कयो मुंहिंजो कमु थी वियो, हाणे तूं वञी सघीं थो। सूबेदार मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो, जेकॾहिं पोयों कुझु बि नुक़सान थियो आहे न, पोइ रईस सां गॾु तूं बि भाङे भाईवार हूंदे, तूं बि भाङे भाईवार हूंदे। ॿिन्ही खे गॾु जेकॾहिं गिची में रस्तो विझी न गीलिया हो, मुंहिंजो नालो बि दिलदार न आहे। हा इहा ॻाल्हि यादि रखी छॾिजांइ, मुंहिंजो नालो बि दिलदार न आहे। बाबल साईं वॼायो का धमाल बाबा। बाक़ी हो मास्तर इहो दिलदार, ये तो पैर ते ही नहीं दा बाबा। बाबल साईं जेतिरे ते पादर न वसंदो, ये कॾहिं पैर ते ही कोनी दा बाबा। रस मास्तर सां इहा जेका जुठ थी आहे न, इहा थोरी न अथसि। पर नारो हणंदो त जेको खेड़े सो खाए, पर हाणे नारो इहो हणंदो खेड़ियूं असां था, खाओ वञी तव्हां। सोट मास्तर एतिरो जल्दी झुकंदो मूंखे नथो लॻे। हा शेर, तूं बि सही थो चव। इहो मास्तर ॾाढो ज़िद्दी आहे, ॾाढो ज़िद्दी आहे। लॻे थो एतिरो जल्दी झुकण वारो नाहे। बाबा साईं हिन महिल ताईं मास्तर हयात ख़ुदकशी करे पाण खे ख़तम करे छॾियो हूंदुसि। इन्हीअ करे जो जीअण जी असां हुन लाइ का वाट ई कोन छॾी। हिन वक़्तु अगरि मास्तर मायूस थींदो त उन जो वधि में वधि सहारो आहे दिलदार। ऐं ये ॻोठ वारा बि पंहिंजो सहारो वरी ने दिलदार खे था सम्झनि। हिन वक़्तु सूबेदार बि दिलदार मां हथ पटे चुको आहे ऐं हू हिन वक़्तु सिधो घर वियो हूंदो। ऐं मां चाहियां थो त सुबुह जो सवेर हली इन दिलदारड़े सां अहिड़ो था छरकियूं जो जेतिरो बुरो हशर सां हुन मास्तरड़े जो बि न कयो आहे।
दादा तव्हां भुलियल आहियो रेस असांखे कॾहिं बि पेर खोण न ॾींदो अजायो ज़ोर बि लायूं पिया रेस सां कोन पियो वो असांखे ॾाढा आहिनि कल्ह को नज़ारो असांजे अखियुनि जे अॻियां आहे जेकर वरी हलियासीं त उहो ई हशर थींदो जंहिंमें हिम्मत न आहे उनखे जीअण जो को बि हक़ न आहे उनखे जीअण जो को बि हक़ न आहे उहो इहे आहे घर में वेही मानियूं पचाए माइनि वांगुरु जंहिंमें हिम्मत न आहे उनखे को हक़ न आहे जीअण जो को हक़ न आहे असां में कहिड़ी सघ आहे रेस सां वेहण जी जेकॾहिं तव्हां सभु मूं ते एतबार कयो था त मूंखे कसम आहे पंहिंजे पैदा करण वारी ज़ात जो सहारो अलाह जो आहे अलाह जो सहारो आहे मां तव्हांजो सहारो थींदुसि बिल्कुलु मां तव्हांजो सहारो थींदुसि मां तव्हांजे अॻियां अॻियां हूंदुसि जेकॾहिं रेस जा माण्हू आया त उन्हनि सां मां मुंहुं ॾींदुसि मां जे मां मरी पवां न पोइ तव्हां सभिनी ते मयार न आहे तव्हां सभिनी जे मथां मयार दिलदार जे हूंदे तव्हां बुज़दिल थियो इहो मां नथो ॾिसी सघां मां अदा साईं हे जेकी कुझु असां सां थियो उन जे पलांद में असां छा कयो अड़े करण खां त असां घणो करे थे सघियासीं गोली जो जवाब गोली सां बि ॾेई सघूं पिया पर मां दिलदार खे रोकियो दिलदार खां त कंहिंजो रत न वहाए रत मुंहिंजी हिकु ॻाल्हि गौर सां ॿुधो जेकी कुझु मां चवां थो उनखे गौर सां ॿुधो हीअ आख़िरी जंग असां विड़ी था ॾिसूं हीअ आख़िरी जंग चाचा जे चवण ते असां विड़ी था ॾिसूं असां मुस्लमान आहियूं ख़ुदा जे किताब में लिखियल आहे नस्रुम मिनल्लाह व फतहुन करीब फतेह असांजी थींदी बिल्कुलु फतेह असांजी थींदी जे हिन चक्कर रेस रंडकूं विधियूं न पोइ चाचे हयात जा सब उसूल हिक तरफ़ रखी मां पंहिंजी जंग विढ़ंदुसि हाँ मां पंहिंजी जंग विढ़ंदुसि ओसी ताईं बारूद जी बाहि बंदि न थींदी जेसीं वॾेरे जो पूरो नस्ल तबाह न कंदो ऐं तव्हांखे पंहिंजा हक़ वठी न ॾींदुसि हाँ तव्हांखे पंहिंजा हक़ वठी न ॾींदुसि तेसीं ताईं बारूद जी बाहि बंदि न थींदी ही चाचा हयात जो ख्वाब आहे जंहिंखे मां पूरो कंदुसि मां सोचो छा था सोचो तव्हां सभु मूंसां गॾिजी खुदा जे वास्ते इन सिंध धरती जे वास्ते इन अमर जे वास्ते मुंहिंजे हथनि खे ॾिसो हिकिड़ो नारो मूंसां गॾिजी हणो मूंसां हिकिड़ो नारो गॾिजी जेको खेड़े सो खाए 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 वाह दिलदार वाह तुझे हिम्मत जी दाद ॾियणी पवंदी एॾो ख़राब थियो एॾी तसलील थी पोइ बि
मुड़े न थो। लाल खान जल्द असां पंहिंजो हक खसे वठंदासीं। हक खसे वठंदासीं। नारो न ॿुधो अथई शाह इनायत जो, शहीद शाह इनायत जो नारो। जेको खेड़े सो खाए। असां बि तोखे ओतिरी ज़मीन ॾींदासीं जेतिरी तूं खेड़े सघंदे। हा, असां तोखे ओतिरी ज़मीन ॾींदासीं जेतिरी तूं खेड़े सघंदे। जल्द जल्द लाल खान तुझी या बादशाही मां खत्म कर। मां बस बस हाणे तोखे मां ॿुधाईंदो। तोखे हाणे लाल खान ॿुधाईंदो त कीअं खेड़बो आहे ऐं कीअं खाइबो आहे। अरे रे ॾिसोसि था। वठो अदा के ना न मारियो रे साल भो, न मारियो दिलदार के न मारियो। मुझे तक ना मारे। लाल खान पछताई दे लाल खान। इन सिंह जो तुझे बस जी गाल ना है ना रे, तुझे बस जी गाल। लाल खान मुझी हिकिड़ी गाल ॿुध, मूंखे मारे छॾ, क़तल करे छॾ मूंखे। पोइ मां तुंहिंजी इहा ख्वाहिश पूरी कयां थो। मुझे अदा के ना मारे। अरे राम कयो ज़ालिमा। ना मुझे अदा से ना मार। 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 छॾियूं था तुझे अदा के छॾियूं था, पर तोखे असांजो हिकिड़ो कमु करणो पवंदो। पंहिंजो इहो टिघो नक अदा जे बूट सां तोखे रगड़नो पवंदो। कंदे तूं ईअं त पोइ ठीकु आहे, ठीकु आहे। ना दरवेश, ना दरवेश। ना अदा झले थो। जेकॾहिं अदा झले थो त कयूं थासि पूरो। ना साफ़ कयां थो। ना दरवेश। ना बेवकूफ, ये ना पहिरियों तुंहिंजूं अखियूं मथो
पोए तू बाबा साईं जे पेरन ते पंहिंजो नक रगड़े ॾेखार। पोए अॻे वधो वधो वधो। अरे ज़ुल्म न कयो, ज़ुल्म चङो न अथव, ज़ुल्म चङो न अथव। तमाशो कयो सही, घणो तमाशो कयो। अरे हिन खां त बहितर थी असांखे मारे छॾ, मारे छॾ, असांखे मारे छॾ। अरे मारे छॾ असांखे। ए मास्तर, तूं त न खेड़े सघे ऐं न ई को खाई सघे। अचे अचे हाणे गोली खा। चाचा दादा मरियो। को खेड़े सो खाए लाल खान जेको खेड़े सो खाए जेको खेड़े सो खाए। बुधो बुधो आवाज लाल खान मुझे कनन सां ॿुध। चा जेको खेड़े सो खाए। दादा मलियो, दादा मलियो। दादा दादा न पहने ना। दादा दादा ऊपी दादा दादा ऊपी न पहने, दादा न पहने, दादा न पहने। शिव ए हालत है शिव। शे जड़े पिंजरे में कैद थी वने तो उन जी हैसियत लूसी कुत्ते को भी बदतर होंदी आ। लाल जाग्या आयूं जाग्या
बजड़न जा ओ कातिल बदलो वटंदासी हर खून जे कतरे कतरे जो बदलो वटंदासी हर खून जे कतरे कतरे जो ओ कातिल बाबा साईं जुल्म थियो दिलदार बचियो बाबा दिलदार बचियो बचियो अन्या भी बचियो वडो को कुत्ते जो साह अथस कुत्ते जो दिलदार के कुत्ते जो साह न पर गरीबन जी दुआऊं अथस असां बि ॾिसूं था त दिलदार खे गरीबन जूं दुआऊं केतिरो थियूं कम अचनि हाणे हिकु गोली न पर पूरो बरस्त सीने में हणंदोमांसि पोइ ॾिसां त ग़रीबनि जे दुआउनि में केतिरो असर आहे बचियो अफ़सोस अफ़सोस जे बचियो आहे त हाणे हू रुख हेॾां जो ई कंदो हेॾां जो लाल खान तव्हां एतिरी मोहलत छो पिया ॾियो जे तव्हां हुकुम कयो त मां इन दिलदार खे रस्ते में ख़त्म करे छा रस्ते में सोरावत दिलदार असांजो नस्ल तबाह थींदे ॾिसणु चाहे थो ऐं मां दिलदार जो नस्ल तबाह थींदे ॾिसणु चाहियां थो दिलदार जो रस पोइ हुकुम कयो त कंहिं खां शुरूआत कयूं हुन खां अॻु जो दिलदार असांखे नुक़सान रसाए हुकुम कयो त असां ई हुन जे लाइ बाह ॿारे अचूं ज़मीन पेरनि जे हेठों एतिरी त गरम करे छॾियूं जो इहो हिकु पल बि हुन ज़मीन ते न वेही सघे हिकु पल सोराब मास्तर हयात खां पोइ वञो ऐं वञी हुनजे चाचे लखाने जे घर खे बाहि लॻाए अचोसि अहिड़ी त बाहि लॻायोसि सोराब अहिड़ी त बाहि लॻायो जो कई रातियों वह बाहि उन घर में दुख दी रहे हर तरफ लाश हुजन यो दिलदार लो अस्पताल खां मोटे त लाश दफनाइण जी फुर्सत भी न मिले फुर्सत भी वञो या बाहि हींअर जो हींअर ई लॻाए चओ वञो सराब लालखान तव्हां हिते ई वेठा हूंदो तव्हांखे बाहुनि जा मच हितो ॾिसण में पुट मूमल आराम नथो अचे छा मां बाबा आराम किथे तो अचे असांजो तो पूरो घर ही तबाह थी वियो आहे अम्मा जेका रब जी रज़ा अबा रब जी रज़ा ते त असां राज़ी आहियूं पर ही त ज़ालिमनि जो ज़ुल्म आहे अबा चाचा हयात खां पोइ
रेस असांजो न रखो करे सोट दिलदार हाणे रस के जिंदा कोन छॾींदो सोट सां गॾु हाणे असांखे बि हथियार खणणो पवंदो हथियार खणण खां सवा को बि चारो कोन्हे पर सब्र कयूं था मन रेस मुड़ी वञे अबा हथियार खणण सां त अञा तबाही थींदी वो ज़मीन ई खॾ में वञे जेको पंहिंजनि जा सर खणे तूं आराम कर अम्मा अचे दिलदार त मां उनखे सम्झायां थो इहा ज़मीन ई रेस खे आई जंहिंखे वधीक बुख आहे बहार के को नांग सरा
चवंदा आहिनि त इंसान जे दिलनि में हज़ारें ख्वाहिशूं हूंदियूं आहिनि, पर इंसान उन्हनि हज़ारनि ख्वाहिशनि खे पूरो त न करे सघंदो आहे। हाणे तूं ॿुधाए, तुंहिंजे दिल में का बि हिकु ख्वाहिश हुजे, मूंखे ॿुधाए त मां उनखे पूरो कयां। दिलदार, मुझे दिल में हज़ारें ख्वाहिश थी न, बस एक ख्वाहिश है तो मां तुझी गवार थे, बस यही ख्वाहिश है। मां जॾहिं बि तोॾा अख खणी ॾिसंदो आहियां न, चरी तूं मूंखे लाल कुंवार नज़र ईंदी आहीं। छा लाल कुंवार? ये चाहे मुमल ये मां छा पियो ॾिसां? कुंवार जा हथ त लाल ॻाढ़ा हूंदा, मेहंदीअ में मेहंदी रतड़ा ॻाढ़ा लाल,
तुझे हथन के तो मेहंदी भी ना आहे लगल। खैर मां तुझे हथन के मेहंदी हणी लाल गाढ़ा कंदुस तोखे पंहिंजी कुंवार बुढ़ाया तुझे हथन के मेहंदी लाईंदुस मां लाईंदुस। तू चाहती है ना दिलदार मां तुझी कुंवार थी दस लाल कुंवार वाकई वाकई तू अज लाल कुंवार थी दुश्मनन तो के रत में गाढ़ो करे छॾियो पर तुझे न हथन के मेहंदी लगल नहीं मूं पंहिंजे रत सां गाढ़ी करे छॾी मूं पंहिंजो वाइदो पूरो करे छॾियो तुझे हिननि हथनि खे मूं पंहिंजे रत सां गाढ़ो करे छॾियो मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो तुझे हथनि खे मेहंदी त न लॻाए सघियासीं हिन दुनिया में तो न मिली सघियासीं अगले जहान में मिलंदासीं जिन अॼु मूंखे रुआरियो उन्हनि खे मां बि रुआरींदुसि मूंखे कसम आहे तुझे हिन रत जो हिन बेगुनाह रत जो जेको दुश्मननि वहायो आहे मूमल मूंखे कसम आहे तुझे बेगुनाह खून जो जेस ताईं लाल खान जे पूरे खानदान के तबाह न कंदुसि मूमल तेस ताईं हिकु पल भी सुकून सां न वेंदुसि हा मूमल दिलदार तुसां वाइदो थो करे हिकु पल भी सुकून सां न वेंदुसि हिकु पल भी सुकून सां न वेंदुसि बड़े बेगैरता है तो दिल अरे उन जो मास्टर जो वेड़ो ही वीरान जुगोई जड़ परावन झुगन के साड़ी दे किथे इहे न थई जो इहे टांडा अची तुंहिंजे ई पलो में पवन तो कोई बचाइण वारो न हुंदई हो त को बि न बचाईंदई एडो फखुर न कर पंहिंजो पाण खे वली का चंट्री रन नहीं पियो जॾहिं बि वात थी कोली पंहिंजे ई घर के पराता मुखे छॾ तू पाण सुधर पंहिंजो पाण खे ॾिठो अथई टंगू माहियूं भंजराए छॾियूं अथई वो भी सुधरण जो नालो ही न थो वठी अलाए छाजो एॾो फ़खुर अथई खुदा का मौत ॾे वेड़ा त दुश्मनन जा वेड़ा थी विया वो तो जो घर त आबाद आहे आबाद ऐं सदाई आबाद रहंदो बाबा आबाद रहंदो जेकॾहिं तुंहिंजा इहे पेर रहिया न
दिस जाए वेठो इन घर के जल्दी पाए लगी सब सड़ी राख थींदासीं ते वेठो एक दी दिलदार ईंदो ये बाकी जेके हथड़ा बचा थई न सेब मरोड़े ये उछले मुंह में अरे अरे बस कर इने दुश्मन दिल रो नालो मुझे गलोट वारन मा वठी गेलिया ने पूरे अंगण अब्बा छॾा मांखे न विढ़ा मां सां ॿई पाण में विढ़ंदो त पोइ घर कीअं हलंदो असां वञूं भला बरमो कयूं ई तो वट रहली तू बेगरदा ड्रॉपी थी आणी अरे ॾिसो त सही जॾहिं मां तव्हां सां थो ॻाल्हायां त माणे जी टी यो कबीरी आगुर ट्रिकूं पयूं पवन से ट्रिकूं छॾ बाबा खे तू इहो छॾ करे त हिन मोए खे मथे ते चाढ़ियो अथव ऐं न त हीअ असांजे अॻियां कुझु आहे हेॾा सारा वेठा आहियो पर तव्हांखे हया कोन्हे अथव हाँ ही वठ आखिरी दफ़ो मुंहिंजो मथो ख़राब थियो हाँ मथो ख़राब थियो मुंहिंजो बाक़ी तूं सॼो ॾींहुं वेठी धंधे वारा गुता ॻाल्हाई बाबा तू छॾ अम्मा खे असांखे हुकुम कर त दुश्मन सां कहिड़ी वञी जुठ कयूं बाबा रेस इजाज़त ॾेई छॾी आहे ॿुधाए त हयात ऐं लखाने खां पोइ कंहिंखे ॾारो ॾियूं बाबा हाणे दिलदार जो कम तमाम कंदासीं तमाम भले उनखे ख़बर पवे त असां तां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे बाबा हाणे ईअं सम्झ त दिलदार ॿिनि ॾींहंनि जो महिमान अथई महिमान अरे न पादा न मथां का रवा लाए जो पोइ मां कंहिं वॾे पे चढ़ी मां वॾी आवाज़ चवंदुसि भला बेग़ैर ताई तुंहिंजी ल रननि जे मथनि तां रवा ई नहीं भला बेग़ैर ताई तुंहिंजी ल माल ना मैं केडू पिया मरे नाते कू अरे तू मरे अरे बात न तेरिया जो फाथू अची था चलो ना मां डाले जा हां तू दरवेश है ना दरवेश बिस्मिल्लाह दरवेश माने दो मुझे वाली माने ये देखो मारे बोली तो अरे बच्चा यार अरे खुदा क्या लागत की डाल चुना है अरे बाया अरे बच्चा मौजू क्या लागत है ओ मौजू इनको पेट जाए रोले के दिया जानता है मौत बच के डाटूगा ए दरवेश है मौत पर ए दाबे कुत्ते देना ना दरवेश है मौत खरी का जोड़िए से मालू जी ठानू कुरान गाला के दे उठा लिया रे किथे धक लगा अरे तेरा सजा बन गया अरे को ठिकर दा ठहले ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद कलमा दई कलमा ए मतलब भी जिंदगी लगी अशहद ला इलाहा इल्लल्लाह कलमा शहादत अरे यार गांडियन का वठी ताड़ में हुयसि अॼु त छोरी वारे में आहे न दोसू न दिलदार असांखे अहिड़ा पादर हणंदो पादर खां विञाए छॾींदो बोल मां चवां थी परे थी मूंखां न त छा कंदी ॾाढो हणंदी हण ही तुझा हथ भाकुर पण लाइ धक लाइ न भॼंदी दोसूअ खां भॼंदी ॾिसां कीअं थी भॼी
वहीं घर तो जो पोया पेर कया थे समझा तो तू पांचे पी जो पुत्री नहीं लगे तो को मेहमान तहां जे घर में पांचो कारो मुंह करे वियो जेमो तू पैदा तू जो एड़ियूं कुद्धू हरकतूं तो करी असांजे गुनाहनि जी सज़ा असांजे बच्चनि खे न ॾे मुंहिंजा अल्लाह तूं त रहमान आहीं रहीम आहीं कहिड़नि गुनाहनि जी सज़ा थी मिले अल्लाह साईं ए मुंहिंजा रब नाहे सघ मूंखे साड़ जी अल्लाह सूबेदार साहब यो दिलदार हिन वक्त पंहिंजा होश हवास विञाए चुको आहे इन खां अॻु जो हू छिते कुत्ते वांगुरु असांजी हवेलीअ जो रुख करे काबू कयोसि हुनखे काबू करे वठोसि न त दिलदार सां अहिड़ो त हशर कंदासीं जो हुनजो लाश सुञाणप जे लाइक़ ई न रहंदो सूबेदार वञो सूबेदार वञो
पंहिंजो पूरो पूरो फोर्स वठी वञो। घर घर जी तलाशी वठो। मूंखे हर हाल में, हर कीमत में, हर सूरत में दिलदार सोगो खपे। सोगो। लाल खान, हुन जे मथां नाहक ज़ुल्म थिया आहिनि। हू पंहिंजा होश त विञाईंदो न। कहिड़ा नाहक ज़ुल्म सूबेदार साहब? हिते जेके बि खून थिया आहिनि, जेकी बि खून थिया आहिनि, सभु जो सभु इन दिलदार जे करे ई थिया आहिनि। ये सभु खून वरी दिलदार जे खाते में हणो। अहिड़ो सोगो कयोसि जो सॼी उमिरि जान न छॾाए। तव्हांखे हुनजी क़ीमत मिलंदी। क़ीमत केतिरी क़ीमत ॾेई सघो था? सूबेदार साहब, तूं छड़ो कम में हथ विझ। हितां नोटनि जूं भरियूं खणी वञजांइ। भरियूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न, त पोइ दिलदार अॼोके ॾींहं में हथीको ॾिसंदे ऐं उनखे लाकब जे पोयां ॾिसंदे। शाबाश। रेस लाल खान जे ॻोठ में असुल बाह भरी पिया आहे बाह। पर तव्हां कुझु ॾींहं ख़्याल सां रहिजो, सम्झो? चाचा हाणे ख़्याल असांखे न, दिलदार खे करणु खपे। रेस सां दुश्मनी विहाए पंहिंजे लाइ तबाही चूंडी आहे। तबाही। अबा, दिलदार रेस खणी जान कोन छॾाए सघंदो। पोइ बि मौत खयो अथसि छा जो असांजो रुख कंदो? पर रेस खां निकिरी असांजो रुख कयईं न, छॾाइण वारो बि कोन हूंदुसि बाबा। छॾाइण वारो बि कोन हूंदुसि। ॿुधो, दुश्मन खे पाण खां कमज़ोर न सम्झो, न त इहा लापरवाही तव्हांखे मारे विझंदी। चाचा, असां दुश्मन खे कमज़ोर कोन था सम्झूं, पर दिलदार जो पाणी असांखे तांगियल आहे। अबा, जेकॾहिं आयो त पोइ ॿुधजांइसि गिदड़ वारी उनायूं। ऐं जेकॾहिं